दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं तकरार ड्रामे जी हिकु बहितरीनु अॼु अपडेट अची चुकी आहे। इहा तव्हांजे नाम कंदासीं ऐं तव्हांखे कुझु ख़ासि ॻाल्हियूं ऐं ख़ासि न्यूज़ ख़बर शोबे जे हवाले सां तकरार ड्रामे जे हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं। दोस्तों उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करे छॾींदा। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां हिकिड़ी ॻाल्हि त हर माण्हू दोस्त इहे कमेंट करे रहिया आहिनि सिजावल ख़ान छा शेर अली जे मथां भारी पइजी वेंदो ड्रामे में, या शेर अली जेको आहे ताक़तवर ज़्यादा ॾेखारियो वेंदो, घणो ॾेखारियो वेंदो सिजावल ख़ान जे मथां। बिल्कुलु दोस्तों अॼु इन खे जेको आहे पोस्टमार्टम कंदासीं ऐं नवाब ख़ान इन में केतिरो असरु रखे थो शेर अली जे अॻियां। दोस्तों बिल्कुलु पहिरीं ॻाल्हि दोस्तों तव्हांखे ॿुधायां त असद कुरैशी जो दबदबो एतिरो आहे, हू सीनियर आहे सभिनी अदाकारनि खां ऐं उनजो दबदबो एतिरो आहे उनजे अॻियां कोई अदाकार बीह नथो सघे। पहिरीं ॻाल्हि इहा आहे। ॿियो मां मञा थो ज़ुल्फ़कार बुर्दी बि यानी नवाब ख़ान बि पुराणो अदाकार आहे, सीनियर आहे, ऐं सिजावल ख़ान बि पुराणो अदाकार आहे, सीनियर अदाकार आहे, लेकिन शेर अली सभिनी खां वधीक आहे। ऐं शेर अली जे साम्हूं इहे ॿई मतिलबु मट न आहिनि। शेर अली जी यानी असद कुरैशी जे साम्हूं बीहणु मुश्किल आहे ऐं इन जे करे शेर अली नालो ॾिनो वियो आहे तकरार ड्रामे में असद कुरैशी खे। शेर अली हिकु वॾी ॻाल्हि हूंदी आहे, इहो लक़ब वॾो आहे ऐं वॾे हिकु ख़ासि माण्हू खे ॾिनो वेंदो आहे। ऐं शेर अली जेको आहे सिजावल ख़ान खां बि वधीक आहे, उनजो दबदबो तकरार ड्रामे में ॾेखारियो वेंदो ऐं नवाब ख़ान में खां बि वधीक। ऐं असद कुरैशी जेको जोश ऐं अखियुनि में जेको ख़ौफ़ ॾेखारियो वञे थो, तव्हां ॾिठो हूंदो गौर करे जॾहिं हुनजो डायलॉग हणंदो आहे त पोइ उहो वधीक आहे, सॼण कोई कोई दुश्मन हर कोई। ठीकु आहे दोस्तों, ख़ुदा।